नादिम मीरपुर बुड़ो समेत भरपासे आ जेके ॻोठ आहिनि नादिमदीन बुड़ो मुला सोडो बुड़ो करम अली लाशारी समेत सवे ॻोठ बि हिन वक़्तु जेके आहे उन्हनि ॻोठनि मां उन्हनि ज़मीनुनि मां पाणी निकाल न थी सघियो आहे। अचो त हितां जा जेके रवासी आहिनि उन्हनि सां ॻाल्हायूं त हू इन हवाले सां छा था चवनि। हाणे कणिक जो फसल बि असांखां वियो, बाक़ी असांजे लाइ छा बचियो साईं, जेके हिन महिल ताईं पाणी बि न निकाल न करे छा न करणु बंदि। असां डी.सी. ऑफिस साहिब खे अपील था कयूं त असांजे वधि में वधि पंहिंजो वारो कई वञे। हिन वक़्तु असां रोडनि ते वेठा आहियूं, असांखे का शइ बि असांखे न खपे, असांखे पाणी जेको आहे असांखे निकाल थी वञे, छावणी बि हली वई, सरव बि असांजी न थींदी। इहा असां अर्ज़ु असां डी.सी. साहिब खे कयूं था, ॿांह ॿधी अर्ज़ु कयूं था त असांखे पाणी निकाल करे। हिन वक़्तु सारियुनि जो फसल तबाह थी वियो, बाण विधासीं, ॿिज विधासीं, हर शइ तबाह थी। हाणे कणिक जो मसइलो राख बि लॾे अचण लाइ तयारु न आहिनि। हीअ ॾिसो बिजलियूं आहिनि, हर शइ आहिनि, ॻोठ इहे बीठा आहिनि, समूरा ॻोठ रहिस जीअद ख़ान बुढ़ो, नाज़िम ख़ान बुढ़ो, पाणी ईअं सम्झ चेल ते बीठो आहे, न पाणी निकाले जी जाइ बि आहे पर कोई बि हिते वार न। वैल लॻो पियो आहे सफ़ा में, सही ॻाल्हि आहे। असांखे ॿियो कुझु बि न खपे, पाणी कढाइजो बसि असांखे, महिरबानी कयो। रस्तो बि आहे पाणी खे, ईअं न आहे त रस्तो आहे न आहे पाणी। घटि में घटि 2.5 फुट न को पाणी काॾे निकाल आहे, न को काॾे रस्तो आहे, कुझु बि नथा ॾियनि। असां ग़रीब माण्हू वञूं काॾे ॿचा दरपदनि। हे पाणी ॾिसो था, पाणी वधी वियो आहे, असांजा पोख फसल ख़तमु थी विया, पाणी खे निकाल न आहे। महिरबानी करे पाणी खे निकाल ॾिनो वेंदो त असां सरव बरव कायूं, सरव बि असांजो न थींदो, घर बर ड्रही विया, सभु कमु उजड़ी विया, असां काॾे वञूं। इहो भला असांखे खाए थो पाणी आहे, इहो भला निकिरे त असां साहु पटियूं न, काॾूं साहु पटींदासीं। फसल बि न आहे, सफ़ा न आहे, का शइ न आहे, कोई आयो आहे न वियो आहे, न को ऑफिसर, न ॻाल्हि न पंधु, कुझु बि न आहे। कणिक बि न थींदी, असां ग़रीब माण्हू काॾे वेंदासीं, असांखे वावर कई वञे, असां पाणी में असांखे वॾी तकलीफ़ आहे। महिरबानी करे असांखे पाणी कढायो वञे। कैमरामैन अल्ताफ़ भुट्टे सां गॾु मुमताज़ भुट्टो, KTN न्यूज़ मीरपुर बुड़ो।